धरती टीवी पारां जेको ॾिनल उनवान आहे सिंध जी वहदत ज़िंदाबाद जे हेठि जॾहिं ऐलान कयो आहे धरती टीवी तरफ़ां सिंधी टोपी ऐं अजरक माण्हू जेके आहिनि त ख़रीद कनि पिया। धरती टीवी सां 7 डिसंबर ते सकाफ़ती ॾियाणे जो ऐलान पिणु कयो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक छा चवणु आहे। साईं माशाअल्लाह जेको 7 तारीख़ ते धरती टीवी वारनि प्रोग्राम रखियो आहे उनजा असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं। पर इहे ॾियारा असां वॾी ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं ऐं असां वटि टोपी जी सेल ऐं सिंधी अजरक जी सेल तमामु वधीक थींदी आहे। हर माण्हू ईंदो आहे त अजरक जो टोपी जो असां धरती टीवी सां गॾु ई प्रोग्राम कंदासीं। वॾे जोश सां कोटमोट चौक ते प्रोग्राम थींदो आहे। माशाअल्लाह असां टोपियूं ॾेई न सघंदा आहियूं ऐं इन ॾियारे ते असां टोपियूं तमामु घणियूं ख़रीद कंदा आहियूं। धरती टीवी वारनि जे तरफ़ां जेको आहे सो जेको ऐलान रखियल 7 डिसंबर ते उनखे असां हाज़िर कयूं था ऐं उनखे मोस्ट वेलकम कयूं था। बिल्कुलु असांजी इहा सिंधी जी सकाफ़त आहे ऐं जेको आहे सो त हे असां पाण बाज़ार में अजरक ऐं टोपी ख़रीद करणु आयासीं त साईं वारनि सां मुलाक़ात थी ऐं असां हिनखे बिल्कुलु एप्रिशिएट कयूं था ऐं बिल्कुलु असां मोहबत सां पंहिंजी दिलि ख़ुलूस सां हिकिड़ो ऐलान धरती टीवी ते थियल आहे। असां बिल्कुलु उहो ऐलान बिल्कुलु पुरजोश नमूने सां मल्हाईंदासीं ऐं इंशाल्लाह पूरी सिंध असां गॾु हूंदी। अजरक ऐं सिंधी टोपी माशाअल्लाह सेल सुठी आहे। 7 डिसंबर ते असां इहो सिंधी टोपी ऐं अजरक पाए पंहिंजी सिंध जी सकाफ़त मल्हाइण जो सबूत ॾींदासीं। सिंध जी वहदत ज़िंदाबाद, सिंध धरती टीवी ज़िंदाबाद। जेको उनवान हिननि ॾिनो आहे तमामु बहितरीनु आहे ऐं जेको आहे त 7 डिसंबर ते जेको सकाफ़ती ॾियारो रखियो आहे उन में असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असां पंहिंजे ई बचनि ॿारनि खे जेको आहे ईद वांगुरु ई जेको आहे त कपिड़ा वठी ख़रीदारियूं करे ऐं जेको अजरक ऐं टोपियुनि सां जेको आहे पाराए ऐं उन धरती टीवी सां असां गॾु हूंदासीं। कैमरामैन सदाम कोसो सां गॾु सदाम हुसैन सोलंगी, धरती टीवी न्यूज़, शहदादकोट।